मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 13 कैपेसिटर जो ॻंढापो कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे कैपेसिटर जो मुतवाज़ी ॻंढापो यानी पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन अ पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स यानी कैपेसिटरनि जे मुतवाज़ी तस्वुर खे बयान करणु। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द वोल्टेज एंड चार्ज डिस्ट्रीब्यूशन इन पैरेलल कैपेसिटर्स यानी मुतवाज़ी कैपेसिटरनि में वोल्टेज ऐं चार्ज जी वर्श जी वज़ाहत करणु। वाई वी स्टडी दिस, इन जे लाइ चए थो because by studying this we learn how parallel capacitors provide increased total capacitance, ensure equal voltage across each capacitor, and allow flexible circuit design for energy storage, filtering and other practical electrical applications. चवे थो त छाकाणि त हिन जो मुतालो करण सां असां सिखंदासीं त कीअं मुतवाज़ी कैपेसिटर मजमूई गुंजाइश वधाइनि था, हर कैपेसिटर ते हिकु जहिड़ी वोल्टेज बरक़रार रखण में मदद ॾियनि था ऐं तवाराई महफ़ूज़ करणु, फिल्टरिंग ऐं ॿियनि अमली बरक़ी इस्तेमालनि लाइ लचकदार सर्किट डिज़ाइन करण जी सहूलियत फ़राहम कनि था। प्यारा ॿारो, हिन लेक्चर खां पहिरीं असीं सीरीज़ कॉम्बिनेशन खे डिस्कस कयोसीं ऐं हींअर असीं जेको आहे त कैपेसिटरनि जी पैरेलल कॉम्बिनेशन खे डिस्कस कंदासीं। सीरीज़ कॉम्बिनेशन खे जॾहिं असीं डिस्कस कईसीं त उन में असांखे इहा शइ मालूम थी त जॾहिं कैपेसिटर खे असां कंहिं कॉम्बिनेशन में रखूं पर उहा कॉम्बिनेशन जेका आहे उहा असांजी हिकु लूप में हुजे, उन लूप वारी सिंगल लूप वारी कॉम्बिनेशन खे असीं चऊं पिया सीरीज़ कॉम्बिनेशन। ऐं उन खां बाद में उन में असां इहो बि डिस्कस कयो हुयोसीं त जॾहिं असां सीरीज़ कॉम्बिनेशन जो फाइनल रिज़ल्ट कढण जी कोशिशि कंदासीं त असांखे उहा जेका कैपेसिटेंस मिलंदी उहा असांखे आख़िरी कैपेसिटेंस खां आख़िरी जेको कैपेसिटर हूंदो, जेको लोएस्ट कैपेसिटर हूंदो, जंहिंजी वैल्यू तमामु नंढी हूंदी, उन खां बि घटि वैल्यू असांखे मिलंदी। ऐं उन खां बाद में उन में असां ॿी हिकिड़ी शइ डिस्कस कईसीं त उन में जेका चार्ज हुई उहा असांजी इक्वल रहे पई ऐं पोटेंशियल डिफरेंस यानी वोल्टेज जेका आहे उहा असांजी डिफरेंट थिए पई। हाणे असां ईंदासीं पैरेलल कॉम्बिनेशन जे तरफ़ त सभ खां पहिरीं असां हिन जे डायग्राम जे तरफ़ हलूं था त पैरेलल कॉम्बिनेशन जो जेको डायग्राम आहे प्यारा ॿारो उहो कुझु हिन तरीक़े सां ठहंदो। ऑलरेडी असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस करे आया आहियूं सीरीज़ कॉम्बिनेशन वारो डायग्राम ऐं पैरेलल कॉम्बिनेशन जो डायग्राम। त हिन डायग्राम में छा थो थिए त हिन डायग्राम में असांजो जेको लूप आहे कैपेसिटर्स जो उहो असांजो हिक खां वधी थो वञे। हाणे हीअ जेके आहिनि टे कैपेसिटर्स असां खयां आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे त वैल्यूज़ जा। मिसाल जे तौर ते हीअ जेको कैपेसिटर आहे उहो 2 माइक्रोफेराड जो आहे ऐं हीअ जेको आहे त उहो 4 माइक्रोफेराड जो आहे ऐं हीअ जेको आहे त उहो असां 6 माइक्रोफेराड जो कयो आहे। यानी हिन टिनी कैपेसिटर्स जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि, हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। उन खां बाद में इन टिनी कैपेसिटर्स खे असां पाण में जेको आहे त जोड़ियो आहे। इन्हनि जूं नेगेटिव प्लेट्स असां पाण में जेको आहे त ॻंढियूं आहिनि ऐं इन जूं पॉज़िटिव जेके प्लेट्स आहिनि उहे पाण में असां ॻंढियूं आहिनि। उन खां बाद में इन टिनी कैपेसिटर्स खे असां वरी कनेक्ट कयो आहे कंहिंसां सोर्स सां यानी बैटरी सां। हाणे जेकॾहिं असां हिन खे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो त मूं तव्हांखे इहा शइ प्रीवियस लेक्चर में सम्झाई हुई त जॾहिं असां वटि कोई हिकिड़ो कैपेसिटर जेको आहे उहो डायरेक्ट कनेक्ट हुजे बैटरी सां यानी कैपेसिटर जी नेगेटिव साइड बैटरी जे नेगेटिव टर्मिनल सां ऐं कैपेसिटर जी पॉज़िटिव साइड जेका आहे त उहा बैटरी जे पॉज़िटिव टर्मिनल सां, तॾहिं जेको आहे त जेको पोटेंशियल डिफरेंस हूंदो उहो कैपेसिटर ऐं बैटरी जो सेम रहंदो। हाणे जेकॾहिं असां हिन कैपेसिटर्स में ॾिसूं त जेकॾहिं असां हिन कैपेसिटर 1 खे खणूं त हिन जी नेगेटिव टर्मिनल जेका आहे उहा असांजी जेको आहे त बैटरीअ जे नेगेटिव टर्मिनल सां कनेक्ट आहे ऐं पॉज़िटिव जेका साइड आहे उहा बैटरी जे पॉज़िटिव टर्मिनल सां कनेक्ट आहे। यानी जेकॾहिं असां हिन कैपेसिटर खे खणंदासीं त हीउ कैपेसिटर हिकिड़ो मुकमिल लूप ठाहे थो। जेकॾहिं असां सेकंड कैपेसिटर जे तरफ़ हलूं त उन में बि जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजी जेका बैटरी आहे उहा डायरेक्ट कनेक्ट थिए थी
कैपेसिटर जी पॉजिटिव ऐं नेगेटिव साइड खां। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां थर्ड कैपेसिटर जे तरफ़ हलंदासीं त थर्ड कैपेसिटर में बि सेम असांजो जेको प्रोसेस आहे उहो रिपीट थिए थो। यानी कैपेसिटर जी नेगेटिव साइड जेका आहे उहा बैटरीअ जे नेगेटिव टर्मिनल सां कनेक्ट थिए थी ऐं पॉजिटिव साइड जेका आहे उहा बैटरी जे पॉजिटिव टर्मिनल सां कनेक्ट थिए थी। जेकॾहिं असां इंडिविजुअल कैपेसिटर ॻंढियूं त इंडिविजुअल कैपेसिटर यानी कैपेसिटर 3 अलॻि सां लूप ठाहे थो ऐं मुकमिल लूप थो ठाहे। कैपेसिटर 2 जेको आहे उहो अलॻि सां हिकिड़ो मुकमिल लूप ठाहे थो ऐं कैपेसिटर 1 जेको आहे उहो बि अलॻि सां हिकिड़ो मुकमिल लूप ठाहे थो। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं कोई कैपेसिटर मुकमिल हिकिड़ो लूप ठाहे बैटरी सां त उन टाइम छा थींदो त बैटरी ऐं उन कैपेसिटर जे विच में जेका वोल्टेज हूंदी उहा असांजी जेको आहे त सेम रहंदी। यानी असां चई सघूं था त जेका असांजी पैरेलल कॉम्बिनेशन आहे इन में असांजी जेका वोल्टेज आहे उहा सेम रहंदी। उन खां बाद में हाणे हिते छा थींदो, हिते जेका चेंज शइ थींदी उहा थींदी असांजी चार्ज। हाणे चार्ज कहिड़े नमूने सां चेंज थींदी प्यारा ॿारो, उहा इन लिहाज़ खां चेंज थींदी त छो त जॾहिं चार्ज असांजो डिस्ट्रीब्यूट थींदियूं हिन कैपेसिटर्स में त कैपेसिटर्स जा जेके वैल्यूज़ आहिनि जेका उन्हनि जी एक्चुअल कैपेसिटेंस आहे उहा हर हिकु कैपेसिटर जी चेंज आहे। जेकॾहिं मिसाल तौर ते असां खणूं त कैपेसिटर 1 जी जेका कैपेसिटेंस असां खणूं था उहा 2 आहे ऐं हिते जेका हुनजी 2 जी जेका आहे त उहा 4 आहे ऐं 3 जी जेका आहे त उहा 6 आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हर हिकु कैपेसिटर जी जेका कैपेसिटेंस आहे इंडिविजुअल उहा अलॻि अलॻि आहे। जेकॾहिं हितां बैटरी मां चार्ज डिस्ट्रीब्यूट थींदियूं त पोइ छा थींदो त हर हिकु कैपेसिटर पंहिंजी कैपेसिटेंस जे बेसिस ते जेको आहे त चार्ज स्टोर कंदो। इट मीन्स त चार्ज असांजो जेको आहे त डिफरेंट थी। त हाणे जेकॾहिं असां हिते हिन जी डेफिनेशन खे डिस्कस कयूं त हिन जी डेफिनेशन असां कहिड़े नमूने सां लिखी सघूं था त हिन जे लाइ असां लिखंदासीं इन सच अ कॉम्बिनेशन द चार्ज स्टोर्ड in each capacitor is different, whereas the potential difference across all capacitors is the same. त माना अहिड़ी कॉम्बिनेशन कैपेसिटर्स जी जंहिंमें जेका असां चार्ज स्टोर कयूं था उहा डिफरेंट आहे पर उन्हनि जे अंदरि जेका पोटेंशियल डिफरेंस आहे उहा सेम रहंदी। ठीकु आहे। पर असां सीरीज़ कॉम्बिनेशन में इहा शइ डिस्कस कईसीं त उन में जेका चार्ज आहे उहा असांजी सेम पई रहे ऐं पोटेंशियल डिफरेंस असांजो डिफरेंट रहे पियो। ठीकु आहे। हाणे हुन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिते टोटल चार्ज अक्रॉस कॉम्बिनेशन कढणु चाहियूं त उहा कहिड़े नमूने सां कढंदासीं त इन जे लाइ चवे थो त टोटल चार्ज अक्रॉस द कॉम्बिनेशन इज गिवन बाय Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3। ठीकु आहे। असां छा कंदासीं हिन सभिनी कैपेसिटर्स जी जेका चार्ज आहे उहा असां जेको आहे त पाण में प्लस कंदासीं। ठीकु आहे। पर असांखे मालूम छा करणो, असांखे मालूम करणी आहे इन कैपेसिटर्स जी जेका टोटल कैपेसिटेंस, असांखे मालूम करणी आहे हिन कैपेसिटर्स जी जेका टोटल कैपेसिटेंस। ठीकु आहे। त इन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे कैपेसिटर जो उहो आहे C इज इक्वल टू Q अपॉन V। ठीकु आहे। हाणे हितां जेकॾहिं असां चार्ज मालूम करणु चाहियूं त कीअं कंदासीं, असां हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं त असां वटि जेको नओं फार्मूलो ठही ईंदो उहो ठही ईंदो Q इज इक्वल टू CV। यानी असां हिन Q जी जॻह ते ही वैल्यू यानी CV पुट करे सघूं था। ठीकु आहे। त इन जॻह ते असीं ही वैल्यू पुट कंदासीं Q जी जॻह ते CV ऐं उन खां बाद में हीअ जेका Q1 Q2 ऐं Q3 जेको आहे उन जी जॻह ते बि असीं ही वैल्यूज़ पुट कंदासीं। ठीकु आहे। हाणे जीअं त वोल्टेज असांजी जेको आहे त उहा सेम आहे कंहिंमें कैपेसिटर 1 कैपेसिटर 2 ऐं कैपेसिटर 3 में। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन इक्वेशन खे ॾिसंदासीं प्यारा ॿारो त इन इक्वेशन में काई शइ असांजी कॉमन निकिरे थी त असां ॾिसंदासीं त हा बिल्कुलु असां वटि जेका शइ कॉमन निकिरे थी उहा आहे V वोल्टेज। त हाणे हिते असां जेको आहे त वोल्टेज खे ॿाहिरि कढंदासीं। हाणे जॾहिं हिते असां वोल्टेज खे ॿाहिरि कढियोसीं त हाणे हीअ वोल्टेज यानी V ऐं हीअ V हिते पाण में जेको आहे कैंसल आउट थी वियूं। हाणे जॾहिं इहे ॿ V's पाण में कैंसल आउट थी वियूं त बाक़ी असां वटि छा बचो, असां वटि बचंदो C इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3। ठीकु आहे। असां वटि जेको फाइनल रिज़ल्ट आयो प्यारा ॿारो उहो आयो असां वटि C इज इक्वल टू C1 C2 ऐं C3। ठीकु आहे। हाणे हीअ असां वटि जेको आहे त फाइनल फार्मूलो अची वियो जंहिं फार्मूले खे इस्तेमालु करे असीं जेको आहे त हिन पैरेलल कॉम्बिनेशन में जेको आहे त टोटल कैपेसिटेंस असां मालूम करे सघूं था।
इन खां पहिरीं असां सीरीज़ कॉम्बिनेशन में जेको फार्मूलो डिस्कस कयोसीं, जेको फार्मूलो असां ड्राइव कयोसीं, उहो हुयो 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3। ठीकु आहे। हाणे सीरीज़ कॉम्बिनेशन में असांजो जेको फार्मूलो आहे उहो अपान में थो अचे ऐं पैरेलल कॉम्बिनेशन में जस्ट असां जेको आहे त उन में 1 2 3 4 जेको आहे जस्ट प्लस कंदा वेंदासीं कैपेसिटर्स। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था जेको आहे त सम की पॉइंट्स जे तरफ़ कुझु अहम नुक़्ता जंहिंखे असां जेको आहे हिते डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरीं जेका असां पॉइंट खई आहे उन में चवे थो इक्विवेलेंट कैपेसिटेंस ऑफ अ पैरेलल कॉम्बिनेशन इंक्रीजेस। चवे थो त जेको असांजो इक्विवेलेंट कैपेसिटेंस हूंदो, यानी जेकॾहिं असां वटि ही टे जेको आहे त कैपेसिटर्स मौजूदु आहिनि, उन्हनि जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। इन्हनि जी जेकॾहिं असां पाण में कॉम्बिनेशन कंदासीं, इन्हनि जी जेकॾहिं असां पाण सम वठंदासीं त पोइ छा थींदो त असां वटि जेको टोटल वैल्यू ईंदो, टोटल जेका कैपेसिटेंस ईंदी उहा असांजी जेको आहे त इंक्रीज़ थी वेंदी। हाणे जीअं मिसाल जे तौर ते मां तव्हांखे चयुमि त असां वटि जेको कैपेसिटर 1 आहे उनजी वैल्यू आहे 2 माइक्रोफेराड ऐं कैपेसिटर 2 जी वैल्यू आहे उहा आहे 4 माइक्रोफेराड ऐं कैपेसिटर 3 जी जेका वैल्यू आहे उहा आहे असां वटि 6 माइक्रोफेराड। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां इन टिनी कैपेसिटर्स खे पाण में एड कंदासीं, यानी इन जी टोटल कैपेसिटेंस असां मालूम करणु चाहींदासीं, त असांजी जेका वैल्यूज़ ईंदी उहा हिन मैक्सिमम वैल्यूज़ वारे कैपेसिटर खां बि वधी वेंदी। यानी जेकॾहिं असां हिते जेका 6 + 4 कयूं त इहो थी वेंदो असां वटि 10 10 + 2 12। ठीकु आहे। त हूअं असां वटि जेको मैक्सिमम वैल्यू वारो कैपेसिटर आहे उहो घणो आहे, उहो असां वटि 6 माइक्रोफेराड। पर जेकॾहिं असां टोटल हिन जी कॉम्बिनेशन खे एड कयूं था, उन जी कैपेसिटेंस कढूं था, त उहा असां वटि अचे थी वरी 12। ठीकु आहे। यानी 6 खां बि वधी वई। तॾहिं जेका हिते असां चयोसीं त इक्विवेलेंट कैपेसिटेंस जेका आहे पैरेलल कॉम्बिनेशन में उहा असांजी छा थींदी, इंक्रीज थींदी। ठीकु आहे। उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट आहे, उन में चवे थो मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि ही जेके टे कैपेसिटर्स मौजूदु आहिनि, पर टिनि खां वधी बि सघनि था, 4 5 6 जेतिरा बि असां खे ज़रूरत में हूंदा उहे असां जेका हिते यूज़ करे सघूं था। तो चवे थो त n कैपेसिटर्स आहिनि असां वटि। ठीकु आहे। पर उन्हनि सभिनी जो जेको वैल्यूज़ आहे उहे सेम आहिनि, उन्हनि सभिनी जो जेको वैल्यू आहे उहो सेम आहे। मिसाल जे तौर ते असां वटि जेके आहिनि त 4 कैपेसिटर्स आहिनि ऐं उहे असां वटि जेको आहे त 4 माइक्रोफेराड्स जा आहिनि या 2 माइक्रोफेराड्स जा आहिनि या जेको आहे त 6 माइक्रोफेराड्स जा आहिनि, पर उन्हनि सभिनी जो जेको वैल्यू आहे उहो सेम आहे। तो उन खां बाद में असां उन्हनि कैपेसिटर जी जेका कैपेसिटेंस आहे उहा असां कीअं मालूम कंदासीं। उनजे लाइ इक्वल कैपेसिटेंस इज इक्वल टू C1 + C2 + C3 जेको आहे अहिड़े नमूने सां असां जेका ही फार्मूलो यूज़ करे सिर्फ़ु असां उन्हनि सभिनी खे छा कंदासीं, पाण में एड कंदासीं। पर जेकॾहिं असां अञा हिनखे शॉर्ट करणु चाहियूं त असां हिनखे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त इक्विवेलेंट कैपेसिटेंस इज इक्वल टू नंबर ऑफ द कैपेसिटेंस। हाणे जेकॾहिं असां वटि 4 कैपेसिटर आहिनि त पोइ छा कंदासीं, हिते असां 4 लिखंदासीं। उन खां पोइ उन कैपेसिटर जो वैल्यू, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि 4 आहे कैपेसिटर जो वैल्यू आहे, यानी 4 माइक्रोफेराड आहे ऐं असां वटि 4 कैपेसिटर्स मौजूदु आहिनि, त 4 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं। अहिड़े हिसाब सां प्यारा ॿारो जेकॾहिं असां वटि सेम नंबर ऑफ द कैपेसिटर्स आहिनि ऐं सेम वैल्यूज़ जा आहिनि, ठीकु आहे, जेकॾहिं असां वटि सेम वैल्यूज़ जा कैपेसिटर्स मौजूदु आहिनि, पोइ असां वटि नंबर केतिरो बि हुजे त असां हिन फार्मूलो यूज़ करे असां उन्हनि जी जेका टोटल कैपेसिटेंस मालूम करे सघूं था। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां वटि सीरीज़ कॉम्बिनेशन आहे ऐं उन में असां वटि जेकॾहिं जेको आहे त सेम जेको आहे त वैल्यूज़ जा कैपेसिटर्स असांखे मिलनि था, त पोइ उहे असां कीअं मालूम कंदासीं। उन जे लाइ असां वरी जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं ही C इक्विवेलेंट कैपेसिटेंस इज इक्वल टू जेको आहे C डिवाइड बाय n। वैल्यूज़ जेको हूंदो कैपेसिटर जो उनखे डिवाइड कंदासीं कंहिंसां, नंबर ऑफ द कैपेसिटर्स सां। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेको मौज़ू आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।